सिंधी माण्हू दलेर आहिनि इहा जेको पैगाम ॾिनो सॼी दुनिया खे अॼो कोई क़ौमी काज न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में सिंध जा क़ौम सिंध जा माण्हू इहो हिकिड़ो टोपियूं अजरकूं पटका पाए पूरी दुनिया खे मैसेज ॾेई रहिया आहिनि सिंधी अमृतपस्त। जो कौमें अपनी कल्चर को भूल जाती हैं वो सफ़े हस्ती से मिट जाती हैं। इसीलिए हर कौम को अपनी कल्चर को और सकाफ़त को ज़िंदा रखने के लिए इस दिन का मनाना ज़रूरी है, क्योंकि ये कल्चर ही हमारी पहचान है। अगर हम अपने कल्चर को भूल जाएंगे तो हमारी कोई पहचान नहीं रहेगी। इस तरह आप यहाँ पर देख रहे हैं कि एक ईद का जश्न का एक समा नज़र आ रहा है यहाँ पर, क्योंकि आज यहाँ पर सिंध के अहम कल्चर सिंधी कल्चर डे के हवाले से यहाँ पर प्रोग्राम मुनक़िद किया गया है। भाई असां सिंधी कल्चर है इंशाल्लाह ताला असां में ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि, जेके बि इंसान जेके बि हिते दोस्त आयल आहिनि, सभु जेको ॾियारो असां मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे पाकिस्तान जी तरफ़ां ऐं पंहिंजो सिंधी ॾियारो आहे इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं ऐं काफ़ी सारा दोस्त मल्हाइनि पिया। ख़ुशियूं आहिनि इंशाल्लाह, सॼी ज़िंदगी इंशाल्लाह कमु मल्हाईंदा रहंदासीं। ओके अल्लाह हाफ़िज़। हिते गॾु थिया आहियूं, हीअ सिंध सकाफ़त जो ॾियारो आहे, ये असां सिंधियुनि जो ॾियारो आहे। हिते अॼु असां में का फ़र्क़ु न आहे, महाजर आहे, सिंधी आहे, जेको बि आहिनि सभु हिकु आहियूं। अॼु असांजे ईद खां वधीक ॾींहुं आहे ऐं 5000 साल पुराणी सकाफ़त आहे। असांजी पंहिंजो पटको, अजरक, टोपी, कुआड़ी ऐं सिंधी रीत ऐं राग तहज़ीब जेके बि आहिनि, अॼु इनखे इंजॉय करण लाइ नंढो वॾो पोड़ा पका सभु निकिता आहियूं ऐं सभु थोराता आहियूं असीं जेके हिते आया आहिनि फिरको ख़ास प्रेस क्लब ते ऐं पंहिंजे जेको कल्चर डे मल्हाइण जे लाइ महिरबानियूं संगत थियूं ऐं सॼी मीडिया जूं ऐं पाकिस्तान जूं। अस्सलाम वालेकुम। असां नौजवान समाजी परिवार मिरपुर माली कॉलोनी खां आया आहियूं, हिते रैली कढी। असां छा चइनि सिंध सकाफ़त मां ॿुधाइणु चाहियूं था, असां सिंधी अञा ज़िंदा आहियूं, हिते अञा सिंध इंशाल्लाह सॼी ज़िंदगी ते सिंधी ज़िंदा रहंदा। असां माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध हिकु बहादुर क़ौम आहे। जीअं त इहो पंहिंजो सिंध सकाफ़त जो ॾींहुं सफ़ाई सिंधियुनि जे अलावा पूरे ऑल वर्ल्ड में मल्हायो वेंदो। जिते बि हर हिकु सिंध यानी कि सिंधू देश छोकिरो रहंदो हूंदो दुनिया जे कंहिं बि कुंड ते, त हुते इहो ॾींहुं मल्हायो वेंदो ऑल ओवर वर्ल्ड ते। तव्हांखे फ़ख्रु हुजणु खपे, असांखे फ़ख्रु हुजणु खपे। असां हेॾी पुराणी तहज़ीब सां तालुक़ था रखूं ऐं दुनिया में सिंधी क़ौम हिकिड़ी अमन पसंद क़ौम जे नाले सां सुञाती थी वञे ऐं अमन जो जिथे बि मिसाल थो ॾिनो वञे, सिंध उन में नंबर 1 आहे। जॾहिं बि अमन जो नालो थो वरितो वञे ऐं महिमान नवाज़ी में पूरी दुनिया में तव्हां ॾिसंदा त सिंध जो नालो पहिरें नंबर ते आहे। सिंध जा माण्हू सुहिणा बि आहिनि, महिमान नवाज़ बि आहिनि ऐं अमन पसंद बि आहिनि। उनजी दिलि एतिरी वॾी आहे, तव्हां ॾिसंदो पूरे पाकिस्तान में तव्हां ॾिसंदो असांजे कुंड कुर्च जेका पाकिस्तान जी वॾी ॿोली ॾिसो तव्हां, जेतिरा माण्हू, जेतिरो क़ौमूं, जेतिरा मज़हब सिंध में उहो ॿियो किथे कोन्हनि।
जाओ मदींदस तुझे अदब में उत बींदस मुते डी कंदे मेहरबानी पुतो वावत विदय जाने अच की जर ते केटी बंदर ते थर नगर दे अच की जर ते केटी बंदर ते थर